नाज़रीन वाक़िया कंदासीं कराची जे गुल प्लाज़ा में अॼु 5 ॾींहं बि रेस्क्यू ऐं सर्च ऑपरेशन जारी आहे। हिकु लाश हथ कयो वियो, जंहिं बाद फौतुनि जो अंग वधी 28 थी वियो आहे। रेस्क्यू ऑपरेशन दौरान हिकु ॼणे जो लाश हथ करे सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ॿिए तरफ़ DNA नमूननि ज़रिए 3 लाशनि जी सुञाणप बि थी चुकी आहे, जिन में 13 वरनि जी मरियम, 26 सालनि जो रिज़वान ऐं 33 सालनि जो शहरोज़ शामिल आहिनि। पुलिस सर्जन डॉक्टर सुमैया जो चवणु आहे त इन वक़्त ताईं 10 लाशनि जी सुञाणप थी चुकी आहे, जॾहिं त ॿियनि जा नमूना वठी लेबोरेटरी उमारिया विया आहिनि। ॿीहर अहम ख़बर ॾेई रहिया आहियूं त कराची जे गुल प्लाज़ा में अॼु 5 ॾींहं बि रेस्क्यू ऐं सर्च ऑपरेशन जारी आहे। हिकु ॼणे जो लाश हथ कयो वियो, जंहिं बाद फौतुनि जो अंग वधी 28 थी वियो आहे। रेस्क्यू ऑपरेशन दौरान हिकु ॼणे जो लाश हथ करे सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ॿिए तरफ़ DNA नमूननि ज़रिए 3 लाशनि जी सुञाणप बि थी चुकी आहे, जिन में 13 वरनि जी मरियम, 26 सालनि जो रिज़वान ऐं 33 सालनि जो शहरोज़ शामिल आहिनि। ॿुधायूं त पुलिस सर्जन डॉक्टर सुमैया जो चवणु आहे त इन वक़्त ताईं 10 लाशनि जी सुञाणप थी चुकी आहे। ॿियनि जा नमूना वठी लेबोरेटरी उमारिया विया आहिनि।